अस्सलाम वालेकुम फ्रेंड, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ुशि ख़ैरु आहे? अल्लाह जे करम सां तव्हां सभु खैर सां हूंदो। फ्रेंड, मां तव्हांखे हिकिड़ो पैगाम ॾियण थो चाहियां। ॾिसो था, इंसान जी ज़िंदगी आरज़ी आहे। हिन दुनिया में असां आरज़ी आया आहियूं। हिते सिर्फ़ु असांखे इम्तिहान ॾियणो आहे। हीअ दुनिया सिर्फ़ु फ़ानी आहे। हिन जहान में कोई बि न रहंदो। तव्हां ॾिसी था सघो, जीअं त हीउ क़ब्रिस्तान आहे, हिकिड़ो वीरान लॻो पियो आहे क़ब्रिस्तान। हिते हिननि जा मालिक हूंदा कि हिननि जा बच्चा हूंदा कि पंहिंजा हूंदा। कोई हिननि खां अॼु पुछा करण वारो बि न आहे हिन दुनिया मां त हिते छा हली रहियो आहे, छा थी रहियो आहे हिन क़ब्रिस्तान में अंदरि। त महिरबानी करे मुंहिंजा प्यारा भाइरो, जेकी बि असांजा सिंध जा वासी आहियो या हिन पूरे पाकिस्तान जा वासी आहियो, त उन ख़ुदा जी इबादत कयो जीअं असांखे पैदा कयो आहे। त उनजी इबादत कयो। उन जा जेके बि अहकाम आहिनि, असां उन्हनि जा अहकाम पूरा कयूं ऐं ग़रीबनि मिसकिननि जी मदद कंदा रहूं। जेके बि असांजे हिन पाकिस्तान में ग़रीब रहनि था, मिसकिन रहनि था, या असांजी सिंध में जेके मिसकिन रहनि था, उन्हनि सभिनीनि मिसकिननि जी असां मदद कंदा रहूं। हीअ ज़िंदगी आरज़ी आहे। हिकिड़े ॼाणे ख़बर ई न पवंदी असांखे बि ईअं अची हिन क़बर में अची उछलाईंदा। हीअ जहान जेको आहे इंसान जो आरज़ी आहे। असांखे हिकिड़े ॼाणे उन ख़ुदा सां मुलाक़ात करणी आहे। ख़बर न आहे ज़िंदगी जा केतिरा ॾींहं बचा आहिनि। त महिरबानी करे जेके मुंहिंजा प्यारा ही पैगाम ॿुधनि था, उनखे मां एतिरो ई पैगाम ॾियण थो चाहियां त ख़ुदा बंजा पंहिंजी ज़िंदगी सुधारियो। इन गुनाहनि भरी ज़िंदगी खां तौबा कयो। जेतिरो थी सघे पंहिंजो तौबा कयो, अल्लाह जी इबादत कयो ऐं ख़ुदा खे मञियो ऐं अल्लाह ताला जी इबादत कंदा रहो। ठीकु आहे फ्रेंड? ओके, ख़ुदा हाफ़िज़।